नाज़रीन, उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई है असद अली भुरगड़ी। रिपोर्ट मूजिब उमरकोट में बहादुर मेडिकल सेंटर के सहकार से एक ॾींहं जे लाइ मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जैमें कंसल्टेंट एंड फिजिशियन डॉक्टर खान मोहम्मद खासकेली 100 खां वधीक मरीज़न जो मुफ़्त मुआइनो करे मुफ़्त दवाऊं पिण ॾिनियूं। इन मौके ते डॉक्टर बहादुर मंगरियो, डॉक्टर खान मोहम्मद खासकेली, समाजी अॻवान सॼण खासकेली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन महांगाई जे दौर में ग़रीब माण्हू हिक वेले जे लाइ परेशान आहे त पोइ पंहिंजो इलाज किथां कराईंदो। असां अहिड़े क़िस्म जो मुफ़्त मेडिकल कैंपूं लगाए उन्हनि मिसकीननि जो सहारो बणिजूं था। हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त असीं ख़िदमत ते यकीन रखूं था ऐं जॾहिं कंहिं ग़रीब जे चेहरे ते ख़ुशी ॾिसंदा आहियूं तॾहिं दिलि खे सुकून मिलंदो आहे। इन मौके ते समाजी वर्कर सॼण खासकेली चयो त अहिड़े क़िस्म जी मुफ़्त मेडिकल कैंप वक़्त जी ज़रूरत आहे ऐं सरहदी वारनि खे अपील आहे त अहिड़े क़िस्म जूं कैंपूं लॻाइण में पंहिंजो हथु वंडराइनि। हिन वधीक चयो त बहादुर मेडिकल जी पूरी टीम खे सलाम पेश करियां थो, जंहिं नेक नियती सां ग़रीब मिसकीननि जो सहारो बणिजी ॾेखारियो।